बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अधु किलो ॿाकरो गोश्त चङी तरह धोई साफ़ करे पोइ हिक देगिड़ीअ में असां बसर सुनहरी पचायो आहे। जॾहिं बसर सुनहरी थी वञे त धोतल साफ़ थियल गोश्त उन में विझंदासूं। उन सां गॾु विझंदासूं दालचीनी, अछो जीरो, ॿ लौंग, ॿ टे ॻड़ियूं थूम जूं ऐं थोरो लूणु। हिननि सभिनी खे असां चङी तरह गोश्त सां गॾु मसालनि खे भुञंदासूं। पोइ थोरो पाणी विझी ढक ॾेई ॻरण लाइ गोश्त खे छॾे ॾींदासूं। जॾहिं गोश्त जो पाणी सुकी वञे ऐं तेल ते अची वञे पोइ इन में शामिलु कंदासूं ख़ुश्क मसाला, पीठल धाणा, पीठल हेड, ॻाढ़ा मिर्च। पोइ इन्हनि मसालनि सां गॾु असां गोश्त खे चङी तरह भुञंदासूं। ॾिसो केतिरो गोल्डन ऐं भुॻल थी वियो आहे। पोइ इन में शामिलु कंदासूं हिकु टमाटो। गोश्त खे टमाटे खे ॻारींदासूं। पोइ विझंदासूं बीह कटियल। पोइ गोश्त खे बीहनि ऐं टमाटनि सां गॾु भुञंदासूं ऐं थोरो पाणी विझी बीहनि खे ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। जॾहिं बीह अधु ॻरी वञनि त पोइ असां उन में शामिलु कंदासूं कटियल पटाटो। पोइ थोरो पाणी विझी पटाटे खे बि ॻरण लाइ छॾे ॾींदासूं। ॼणी गोश्त बीह पटाटा सभु ॻरी वञनि एतिरो पाणी विझंदासूं जो पोइ असांखे रस बि थिए। आख़िर में जॾहिं बीह पटाटा सभु ॻरी वञनि त थोरा सावा धाणा विझी ॻोढ़ खे असां प्लेट में लाहे रखंदासूं। तयारु आहे असांजो बीह पटाटनि सां गॾु गोश्त।